नासिक कंदरा में गवर्नमेंट बॉयज़ लोअर सेकेंडरी स्कूल के 12 सालन अंदर नाकस मटीरियल इस्तेमाल करण सबब ज़ापू हाली जो शिकार थी वही आहे। नवाई सब पेश है मेरा टीवी रिपोर्टर अब्दुल रहमान अंसारी जी रिपोर्ट। जी नाज़रीन, मायनमल रोशनाबाद के गवर्नमेंट बॉयज़ लोअर सेकेंडरी स्कूल मीर आशिक हुसैन टालपुर में मौजूद आया। ये स्कूल 3 सालन के अंदर जो नाकस मटीरियल करे जो छतियों छापड़ छॾे रहियूं आहिनि ऐं इन जो बरसाति जे करे ज़पून हाल आहे। अचो त हितां जे उस्तादनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। अव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो ही स्कूल आहे असांजो गवर्नमेंट बॉयज़ लोअर सेकेंडरी स्कूल मीर आशिक हुसैन टालपुर रोशनाबाद। ही सब डिवीज़न असांजी रोड़ी आहे। असांजे स्कूल जेको आहे सो जीअं गुज़श्ता बारिशूं हलियूं 2022 वारी 23 वारियूं उनमें रेनी स्पेल में जेको आहे सो असांजे स्कूल के तमामु घणो नुक़सानु थियो ऐं जेके लोह जी चौखाटा हुयूं उहे बि ॻरी वियूं ऐं मथे छत खे बि जेको आहे सो जीअं त RCC छत आहे इनखे बि तमामु घणो नुक़सानु पहुतो आहे ऐं छापड़ किरनि था। हिते कलर जी बि ज़रूरत आहे ऐं रिपेयरिंग जी जेको आहे सो अशद ज़रूरत आहे। जीअं स्कूल खे रिपेयरिंग थी वञे ऐं सॼी बिल्डिंग खे कलर थी वञे तो तमाम जो आहे सो इमेज असांजे स्कूल जो वधंदो। गवर्नमेंट जी पंहिंजी पॉलिसी आहे त स्कूल महफ़ूज़ बणायो वञनि त जीअं शागिर्दनि जी हिफ़ाज़त यकीनी बणाई वञे। हींअर गवर्नमेंट बॉयज़ लोअर सेकेंडरी स्कूल मीर आशिक हुसैन टालपुर में बारिशुनि खां बाद स्कूल जी जेका बिल्डिंग आहे उहा ख़स्ता हाल बणिजी वई आहे। छतियुनि मां चापड़ किरण जी सूरत हाल बणिजी वई आहे। असां गवर्नमेंट खां इहा अपील दरख़्वास्त कयूं था पिया त जल्दी हिन जे रिपेयर ऐं मेंटेनेंस जो कमु यकीनी बणाए शागिर्दनि जी हिफ़ाज़त यकीनी बणाई वञे। साईं असांजो मींहं जो जीअं साईं ॻाल्हि करियो त मींहं जो मसइलो मींहं जे करे हिते बिल्डिंग जा चापड़ किरनि पिया। इहो वॾो हिकिड़ो असां लाइ चापड़ किरनि था। इहो ॿारनि लाइ वॾो असांखे नुक़सानु आहे। ॿारनि खे नुक़सानु थी पए इहो सुभाणे असां लाइ बि नुक़सानु आहे, ॿारनि लाइ बि नुक़सानु आहे। कैमरामैन सफदर अली मुगल सां गॾु अब्दुल रहमान अंसारी, मेरान टीवी रिपोर्टर कंदरा।